नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान जे दिफ़ा खे मज़बूत बणाए छॾियो आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में भारत खे शिकस्त ॾिनी। एयर मार्शल जी क़यादत में भारत जा 7 जहाज़ किराया। मुल्क जे दिफ़ा लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। इस्लामाबाद में क्रिसमस जे तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त मुल्क जी तरक़ी में अक़लियतुनि जो किरदारु साराह जोॻो आहे। मसीह बिरादरी तइलीम सिहत ऐं दिफ़ा समेत हर शोबे में ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रही आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुनिया खे ज़ुल्म ऐं जिबर खां निजात ॾियारी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी रावलपिंडी जे क्राइस्ट चर्च में क्रिसमस तक़रीब में शिरकत। ISPR मुताबिक़ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर मसीह बिरादरी सां गॾु क्रिसमस जो केक काटियो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर मसीह बिरादरी खे क्रिसमस जी मुबारकबाद ॾिनी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर मसीह बिरादरी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान जी ताक़त मसावे मवाक़ा ऐं आइनी क़दर आहिनि। मसावे मवाक़िया ऐं आइनी क़दर मज़हब नस्ल ज़ात ऐं अक़ीदे खां मथां आहिनि। कलात में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त फितनतुल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि जी मौजूदगी ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे वठ दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अटो लटो ऐं अजो नारो न पर पीपल्स पार्टी जो मंशूर आहे। सिंध जे निज़ाम में सिंध ॿियनि सूबनि सां न आलमी सतह ते मुक़ाबिलो पई करे। कोशिश करियूं पिया त सिंध जे माण्हुनि जो 100% मुफ़्त इलाज थिए। कराची में इंडस अस्पताल जी नई इमारत जे इफ़्तिताह वारी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त असां चाहियूं था त इंडस अस्पतालुनि जो नेटवर्क ॿियनि शहरनि ताईं बि वधायो वञे। SIOT ऐं इंडस अस्पताल सां पार्टनरशिप आहे। सभु गॾिजी कमु करे रहिया आहियूं। पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो अॼु 149 जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध कामरान खान टिसूर जी काबीना मेंबरनि सां गॾु मज़ार क़ाइद ते हाज़िरी। मुल्क जे बानी खे ख़िराज अक़ीदत पेश। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे 149 जनम ॾींहं ते मज़ार क़ाइद ते गार्डन जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। पाकिस्तान मिलिट्री एकेडमी जे कैडेट्स गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान भारत जो गुरूर मिटी में मिलाए छॾियो। हिंदुस्तान जो वहम हो त हिन जा दुनिया सां सुठा लाॻापा आहिनि। जंग में शिकस्त खां पोइ भारत जी मुनफ़ी प्रोपेगेंडा बि ख़तम थी। मज़ार क़ाइद ते हाज़िरी बद गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त PIA जी निजकारी मुस्बत क़दम आहे। असां सभिनी खे मुल्क जे बहितरी लाइ गॾु थियणो पवंदो। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जा उसूल असांजी तरक़ी ऐं गवर्नेंस लाइ मशले रहा आहिनि। कराची में पकड़ियल ऑनलाइन फ्रॉड नेटवर्क जे हवाले सां अहम इंकशाफ करू वज़ीर ज़िया सलन जार चयो आहे त जवाबदार ऑनलाइन इन्वेस्टमेंट जो आसरो ॾेई शहरनि खे लुटण में मुलविस आहिनि। जवाबदार माण्हुनि खे क्रिप्टो करेंसी ऐं फॉरेक्स में सीड़पकारी जो आसरो ॾींदा हुआ। कराची में डायरेक्टर NCCI सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर ज़िया सलन जार वधीक चयो आहे त कारवान दौरान आलमी मुनज़िम ग्रुप जे 15 गैर मुल्की ऐं 19 पाकिस्तानी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार वटां 37 कंप्यूटर 40 मोबाइल फोनूं ऐं 10 खां वधीक मोबाइल सिमूं हथ आयूं आहिनि। जांच टीम टेक्निकल बुनियादनि ते वधीक सबूत हथ करण लाइ कमु करे पई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिरादरी तकरारनि ऐं कारह मामलनि तां औरत समेत 4 ॼणा क़तल। मीरपुर ख़ास में प्लाटनि जे तकरार तां दुरनि में जहिड़ो। फायरिंग में वकील मारिजी वियो। सेटेलाइट टाउन थाणे जे हद में जहिड़ो। हाउसिंग स्कीम मालिक चौधरी शहजाद मौक़े ते ई क़तल। टंडो आदमवट सां जवाबदार कार इल्ज़ाम हेठि घरवारी खे गोटा ॾेई क़तल करे छॾियो। सिरनि जी भट्टी ते मज़दूरी कंदड़ नूरो ओड पंहिंजे घरवारी शबीरा खे क़तल करण बैदि फरार। पनवाकिल वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो, ॿियो सख़्त ज़ख़्मी। मोटरवे एक्सचेंज वटि हथियारबंदनि शमन चाचड़ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। चक वेझो गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नौजवान रहीम बख़्श जागीराणी क़तल। गोटा ॾिनल ऐं गोलियूं लॻल लाश हथ।
हैदराबाद में फ्लैट में नौजवान जो गोली लगल लाश कासमाबाद थाने जे हद फ्लैट में कोटड़ी जे रहवासी नौजवान हमाद पुट इश्तियाक पल जो लाश मिलियो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करण बाद जांच शुरू करे छॾी। वारसनि जो चवण आहे त नौजवान पंहिंजे दोस्तनि सां गॾु निकितो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। अगड़ा वेझो मुबैना मुक़ाबलो पास वखराणी हमले जो जवाबदार मारिजी वियो। अगड़ा पुलिस पारां खैरपुर लाड़काना रोड ते कक्कड़ शाख भरिसां मुक़ाबले जी दावा। पुलिस जो चवण आहे त फायरिंग जी ॾे-वठ में हिकु ॾोहारी मारिजी वियो ऐं ॿिया फरार थी विया। मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप शिकारपुर वासी बदनाम दाड़िल करीम बख्श शेख तौर थी आहे। जवाबदार डीएसपी पारस बखराणी ऐं डीएसपी ज़हूर अहमद सुमरो मथां हमले समेत संगीन ॾोहनि में मुलविस हो।